नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो। संझा सैयद शामिल कनासी हेडलाइन। मुल्क में कोरोना वायरस जा केस वधण लगा। 24 कलाकनि दौरान वधीक 21 मरीज़ फोत थी विया। हयाती विञाईंदड़नि जो अंग 22,668 थी वियो। 1,590 नवां केस रिपोर्ट। कोरोना जे हकारी केसिस जी शरह 3.63% रही। 2,181 मरीज़नि जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। सिंध समेत मुल्क के मुख्तलिफ़ शहरनि में मूनसून जो पहिरियों वसकारो। मुख्तलिफ़ हादसनि में 3 ॼणा फौत, 24 खां वधीक ज़ख़्मी। दादू कंबर, बारह, नसीराबाद, बगड़, लालू राइन समेत मुख्तलिफ़ शहरनि में बरसाती पानी घिटियुनि ऐं रोडनि रस्तनि ते बीठल अक्सर इलाइक़नि में बिजली जी फ़राहमी बहाल न थी सघी। मौसमियात खाते पारां ईंदड़ 24 कलाकनि दौरान कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास ऐं ॿियनि इलाइक़नि में हल्की ऐं तेज़ बरसात जो इम्कान। बरसात जो सिलसिलो 17 जुलाई ताईं जारी रही सघे थो। वाईपांदी समेत काछे ऐं कीरथर जे जाबलू पट्टी ते बरसात। जाबलू पट्टी तां नई गाज समेत ॿियूं नयूं वही आयूं। वाईपांदी शहर में गोॾे जहिड़ो पाणी बीठल। बरसाती पाणी दुकाननि में दाख़िल। बिजली जो निज़ाम दरम भरम। सिंध रेंजर्स ऐं पुलिस जी कराची जे इलाइक़े साइट मेट्रोवल में गॾियल कार्रवाई। इंतहाई घुरिबल फोरू ग्रुप ख़यालू जा 2 जवाबदार गिरफ़्तार। रेंजर तर्जमान मूजिब खलील अहमद अफ़गानी उर्फ़ ख़यालू ऐं हयातुल्लाह अफ़गानी उर्फ़ फरियादी शामिल आहिनि। जवाबदारनि जे कब्ज़े मां हथियार ऐं मंशियात बि बरामद कई वई आहे। जवाबदारनि फुरनि, धाड़नि ऐं मंशियात फ़रोशी में मुलविस हुजण जो एतिराफ़ कयो आहे। थरकोल ब्लॉक 2 में सिक्योरिटी गार्ड सतां वेश्याणे तशद्दुद में फोत थियल पोरे दोदो भील वारो मामलो। दोदो भील क़त्ल केस में अहम गिरफ़्तारियुनि जा इतला। भील बिरादरी जे अॻवान लजपत सुराणी जो चवणु आहे त दोदो भील जा असल कातिल गिरफ़्तार थियण जा इतला मिलिया आहिनि। जवाबदार मिठी जे थाणे ते पुलिस जी हिरासत में आहिनि। दौलापुर बरसाकोट दायम कठोर में कठोर बिरादरी की बिंदरियन में झेड़ो फायरिंग में 1 ॼणो मारिजी वियो। 2 ॼणा ज़ख़्मी। गोली लगन सबब दायम कटोहर मारिजी वियो। छिकताण इलाइक़ो जंग जो मैदान बणियल। इस्लामकोट भरिसां ॻोठ थारियो हालीपोटरो में 2 ॿारड़ियूं पाणी जी खॾे में किरी फोत वयूं। फोतियुनि में उज़मा ऐं फिज़ा हालीपोटरो शामिल। मासूम ॿारड़ियुनि जा लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। ॼामशोरे में सिंधु दरिया मां निकिरंदड़ कराची वाह मां 1 ॾींहुं पुराणो लाश ठाहियो आहे। फौती जी सुञाणप कराची वासी अब्दुल गनी मेमण तौर थी आहे। पुलिस मूजिब फौती जे जिस्म ते तशद्दुद जा निशान आहिनि। बाक़ी जी जांच कयूं पिया। घोटकी भरिसां कादरपुर वारे इलाइक़े में गुम थी वियल पीरसन जो कमंद जे फसल मां लाश ठाहियो। गुलाम नबी दायो गुम थी वियो हो, जंहिंजो लाश मिलियो। बिरशा मां अगवा थियल वापारी सेठ वासूमल बाजियाब न थी सघियो। हिंदू बिरादरी जे सॾ ते दुकानदारनि पारां शटरबंद हड़ताल, कारोबार बंदि। शहरनि पारां एहतजाजी रैली बि कढी वई। पनियाकिल भरिसां ॻोठ चूंगा जा रहवासी 3 नौजवान पुरअसरार नमूने गुम। नौजवान अली रज़ा, अख्तियार ऐं फरहान कलोड़ो जे वारसनि पारां अगवा जो शक आहे। नौजवाननि जे वारसनि जो चवणु आहे त बाइजी थाणे ते NC दाख़िल कराइण बावजूदि पुलिस नौजवाननि जी वापसी लाइ के बि क़दम न खयां आहिनि। बडाणी भरिसां 2 हफ़्ता अॻु अगवा थी वियल नौजवान दिलमुराद भुट्टो घोटकी जे कचे मां बाज़ियाब थी वियो। SSP कश्मीर अमजद शेख मौजूद जदीद टेक्नोलॉजी ज़रिए नौजवान खे घोटकी जे कचे मां बाज़ियाब करायो आहे। गुलामुल्ला लघुवर शहर जे ॻोठ बचू चांडियो जो रहवासी 3 ॾींहंनि खां पुरअसरार नमूने गुम थी वियल गुलाम कादिर डोमकी जो वारस सख़्त परेशान। गौसपुर भरिसां ॻोठ मारक भयो में कारे इल्ज़ाम हेठि मुड़ुस हथां क़त्ल थियल औरत शाहिदा भयो जो क़त्ल केस दाख़िल। केस में मक़तूल औरत जे मुड़ुस खादिम भयो समेत 5 जवाबदार नामज़द। पुलिस मूजिब जवाबदार घर ख़ाली करे
फरार थी विया। जल्द जवाब ॾियण खे गिरफ़्तार कयो वेंदो। बिरिया सिटी में मंगी लिंक रोड ते ॾुहारिन ऐं पुलिस विच में मुबैना मुक़ाबिलो। पुलिस पारां हिकु फोरू गुलाम रसूल रिंद खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। हथियार बि हथे, 2 फोरू फरार थी विया। उमरकोट में करंट लगन सबब लाइनमैन फौत थी वियो। लाइनमैन अशरफ कुंबर बिजली जो कम कंदे ओचितो करंट लगन सबब फौत थी वियो। खानवाड़ शहर ऐं भरपासे जे 50 ॻोठनि में 22 कलाक बिजली जी बंदिश ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि शहरी इताद ऐं कूंदर यंग एसोसिएशन जे सॾ ते शहरियुनि जी रैली। शाही बाज़ार जे मुख्य चौक ते धरणो। मुबारकपुर भरिसां ॻोठ सुलेमान बंबल में बंबल बिरादरी जी बिंदरियुनि में काहे मामले तां झेड़ो लठियूं ऐं सरोटा लॻण सबब 3 ॼणा रतोरत अस्पताल दाख़िल। रेतील ॻोठ जीअन खान महर बिरादरी जी बिंदरियुनि में झेड़ो, 1 ॼणो ज़ख़्मी। ऐं बाऊ खोसो भरिसां मुरादवा वटां न्यू मांझी शाख खे 30 फुट घारो पइजी वियो। सवे एकड़नि ते बीठल फसल पाणी पइजी विया। इतला बावजूद आपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुधल। This